FIA डायरेक्टर कराची अब्दुल हमीद भुट्टो जी मदई जी बाईपास पहुचण ते भुट्टा बिरादरीअ जे अॻुवाणनि अब्दुल जब्बार भुट्टो, मदई जी प्रेस क्लब जे सीनियर सहाफ़ी ऐं सरपरस्त आला शेर मोहम्मद बिरोही, सलीम अख्तर भुट्टो ऐं शहर तोड़े भरपासे जे माण्हुनि वॾे अंग में पहुची खेसि गुलनि जा हार पाराए संदसि शानदार इस्तक़बाल कयो। उन मौक़े ते डायरेक्टर FIA अब्दुल हमीद भुट्टो शानदार इस्तक़बाल करण ते सभिनी जो शुक्रियो अदा कयो ऐं हुन चयो त मदई जी शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़े जे माण्हुनि सां मुंहिंजो पंहिंजाइप वारो वास्तो आहे ऐं हिन इलाइक़े में मूं पंहिंजो नंढपिण गुज़ारियो आहे। हिन वधीक चयो त पंहिंजे इलाइक़े में अची करे अवाम जी मुहबत ॾिसी दिलि ॾाढी ख़ुशि थी आहे। आजुज़ भुट्टो, इबरत न्यूज़, मदई जी।